सालन खां पोइ ॻोठ ॾे वरियो आहे भोतार, वोटनि जो वहिंवार रखणु पंहिंजे राज सां। नाज़रीन, इलेक्शन जी ख़ुसूसी नशरियात सां गॾु पोल सेंटर में मां या तस्वीर संदीलो। असीं अॼु इहा सिंध में जेके चूंडूं थी रहियूं आहिनि, हिन वक़्तु जेको चूंडुनि जो माहौल आहे ऐं इन शहर में जेका असीं ॻाल्हि ॿुधाईसीं त सालनि खां पोइ उहे माण्हू जेके पंहिंजे तकनि ऐं तरनि में न विया आहिनि उहे हिन वक़्तु सरगर्म आहिनि, पंहिंजे इलाइक़नि में फार्म बि भराइनि पिया ऐं राजनि सां गॾु उथनि वेहनि पिया ऐं उन सां गॾोगॾु हुननि खे पुराणियूं ताज़ियतूं। इहा बि हिकिड़ी आम ॻाल्हि हूंदी आहे त जॾहिं हिकिड़ी का माई मरी वई हुई त उन जो जॾहिं दुआ घुरण वियो हुयो हिकिड़ो उमीदवार त चवंदो मरहूम खे अलाह जन्नत नसीब कंदो। सो हिननि खे उहे मुअल ऐं मुरदा बि यादि ईंदा आहिनि इलेक्शन जे टाइम ते, जॾहिं त इलेक्शन खटण खां पोइ हिननि खां ज़िंदह माण्हू विसरी वेंदा आहिनि, ज़िंदह माण्हू विसरी वेंदा आहिनि, उन सां गॾु उन्हनि जा तक ऐं तर विसरी वेंदा आहिनि। असीं इन ते अॼु प्रोग्राम कंदासीं त आम चूंडूं कीअं हूंदियूं ऐं हिननि चूंडुनि में केरु खटींदो ऐं केरु हाराईंदो। असां सां गॾु हिन वक़्तु स्टूडियो में सीनियर तजदीद निगार मंज़ूर सोलंकी साहब मौजूदु आहे ऐं उन सां गॾोगॾु सीनियर सहाफ़ी मोहसिन बबर साहब मौजूदु आहे। शुरूआति असीं पंहिंजे हिन प्रोग्राम जी कयूं था मंज़ूर साहब तव्हां खां, त सिंध जे अंदरि जेको आम चूंडुनि जो माहौल आहे उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? अच्छा, तस्वीर हाणे छाकाणि त सिंध टीवी सिंधी चैनल आहे तंहिंजे करे हिन जो फोकस यकीनन सिंध आहे, पर मजमूई तरह सां जेके चूंडूं आहिनि से सॼे मुल्क में पियूं थियनि। सदाई जो जेको इलेक्शन जो ट्रेंड रहियो आहे माज़ीअ में, उहो तव्हां जेकॾहिं जाचे ॾिसंदव त जॾहिं हिकिड़ी गवर्नमेंट हली वेंदी आहे त जेको उन खां पोइ वियल जेका हुकूमत आहे उन खां पोइ जेके चूंडूं थींदियूं आहिनि से गुज़िरियल हुकूमत जे सपोर्ट जे अगेंस्ट में हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु 85 वारी जेका इलेक्शन थी उन में जुणे जो साहब आयो, पर 88 में जॾहिं मोहतरमा आई त समूरनि माण्हुनि मोहतरमा खे वोट कयो। साॻे तरीक़े सां वरी तव्हां ॾिठो हूंदो त 92 में जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु कई वई त 93 में माण्हुनि जेको आहे सो पीपल्स पार्टी खे वोट कयो। वरी जॾहिं 96 जे नवंबर महीने में जेको आहे सो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत सदर फारूक लगारी ख़तमु कई त 97 में जेके माण्हुनि वोट ॾिना से पीपल्स पार्टीअ जे जेको आहे सो अगेंस्ट ॾिना। नतीजे तौर ते मियां नवाज़ शरीफ़ भारी मैंडेट सां जेको आहे सो खटी आयो। साॻे तरीक़े सां 2002 में जेके असेंबली जेका चूंडजी आई, पर 2008 में जेके चूंडूं थियूं 2008 वारनि माण्हुनि 2002 वारी असेंबलीअ जे ख़िलाफ़ु वोट ॾिनो। तंहिंजे करे हमेशह ईअं थींदो आहे त जॾहिं माण्हू जीअं जेको आहे सो भली जेका असां जीअं चवंदा आहिनि त घणे तइदाद में जेकॾहिं तव्हां मुर्गी बि खाओ त उहा तव्हांखे मज़ो न ॾींदी। साॻे तरीक़े सां पीपल्स पार्टीअ पंहिंजा 5 साल जेके पूरा कया ऐं उन में पीपल्स पार्टीअ जेका परफॉर्मेंस पंहिंजी ॾेखारी उहा तव्हां समूरनि जे अॻियां आहे ऐं असांखां वधीक माण्हुनि जे अॻियां आहे। छाजे करे त ग्रास रूट लेवल ते आम ॻोठाणे जे सतह ताईं, आम नंढड़े शहर ताईं जेका पीपल्स पार्टीअ डिलीवरी कई आहे उन खां माण्हू वाक़ुफ़ु आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ईंदड़ इलेक्शन जेको हूंदी उन इलेक्शन में जेको ट्रेंड हूंदो उहो माज़ीअ जे ट्रेंड वांगुरु ई उन जो तसलसल हूंदो ऐं घटि में घटि माण्हू जेका प्रीवियस इलेक्शन आहे या प्रीवियस जेका पार्टी आहे उनखे शायदि ईअं वोट न कनि जीअं माज़ी में थींदो रहियो आहे। मुसलिम साहिबु, तव्हां कीअं था सम्झो त हिन दफ़े सूरत हाल छा हूंदी प्रैक्टिकली जेका इलेक्शन में माण्हुनि जो वोट जेको आहे या वोटर जेको आहे उहो 5 साल जीअं सोलंकी साहिबु चयो त पीपल्स पार्टी खे मिलिया, इक़्तिदार में रही आहे, त इंसान बुनियादी तौर ते तब्दीली पसंदि आहे। तंहिंजे करे इहे जेके ॾाका तब्दीलियूं आयूं हिन हिते इलेक्शनी सियासत वारियूं, त हिन वक़्तु सूरत हाल तव्हांखे कीअं थी नज़र अचे पई? तस्वीर हिन दफ़े इलेक्शन बिल्कुलि हिकिड़ी मुख़्तलिफ़ इलेक्शन आहे। उनजो सबबु आहे हिकिड़ो, जो पीपल्स पार्टी जॾहिं बि वोट वरिता आहिनि शुरू खां वेंदे 2008 ताईं, त उनजे पोयां तव्हांखे मंज़ूर ॿुधायो त उनजा के रीज़न्स हूंदा आहिनि, उन ते उहे वोट वठंदा आहिनि। 2008 में हिकिड़ो शहीद बीबी जो उनजो हिकिड़ो वोट हो ऐं उहो हुननि वरितो पियो, जंहिंमें हिननि खे आमिर जे ख़िलाफ़ु ऐं शहीद बीबी जे हवाले सां, कातिलनि जे हवाले सां हुननि पंहिंजो वोट वरितो, हुन कैंपेनिंग बि कई। हिन दफ़े सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे। हिन दफ़े 2-3 शयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ सूरत हाल खे कनि पियूं। हिकिड़ो इहो त तव्हांजो वोट वठण जो जेको नारो आहे उहो डिफरेंट हूंदो। तव्हां कारकर्दगी ते ॻाल्हाईंदो, शायदि जज़्बाती नारो जेको हलंदो रहियो आहे पीपल्स पार्टी जो उहो न थी सघे। फंक्शनल लीग जो नारो बि मुख़्तलिफ़ आहे, सभिनी पार्टियुनि जो नारो मुख़्तलिफ़ आहे। हू मुख़्तलिफ़ शइ मार्केट में खणी वेंदा ऐं माण्हुनि वटि खणी वेंदा त हीअ असां वटि शइ तव्हांखे सेल करण लाइ आहे। उनखे अलावा हिन दफ़े इलेक्शन कमीशन बि डिफरेंट आहे।
हिन दफ़े इलेक्शन कमीशन जेका आहे उहा कंपेरेटिवली आज़ादु आहे। मां ईअं कोन थो चवां त मुकमल तौर ते आज़ादु आहे, कंपेरेटिवली असांखे आज़ादु नज़र अचे पई। जेके कुझु फ़ैसिला थियनि पिया, अञा घणो कुझु इलेक्शन कमीशन खे करिणो आहे। वोटर फ़हिरिस्तुनि मां जाली वोट निकिता आहिनि। जाम शुरू जो रुगो हिकिड़ो तक आहे जेको जितां गनी टालपुर खटियो हो इलेक्शन, उते 1,72,000 वोट जाली ख़तमु थिया आहिनि। 1,72,000 वोट जेकॾहिं हिकिड़े तक मां ख़ारिज थियनि, ख़तमु थियनि, उनजो पंहिंजो फ़र्क़ु आहे। तंहिंजे करे 3-4 हवालनि सां ही इलेक्शन मुख़्तलिफ़ आहे। सॼी दुनिया में थींदो आहे ऐं ख़ासि तौर ते असां जहिड़नि मुल्कनि में, पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश वग़ैरह जहिड़े मुल्कनि में हूंदो आहे, घटि थींदो आहे त हिकिड़ी हुकूमत वञे ऐं ॿिए दफ़े वरी साॻी हुकूमत अची वञे साॻे मैंडेट सां या उनखां वधीक बहितर मैंडेट सां। मैंडेट में फ़र्क़ु अची सघे थो, घटि थी सघे थो, पर बहरहाल वधीक मैंडेट सां घटि मूंखे नज़र आया आहिनि अहिड़ा दुनिया सॼी में इलेक्शनूं, पाकिस्तान में बि। त साॻे मैंडेट सां, वधीक मैंडेट सां अची वञनि, उनजे लाइ को इनकलाब अची वियो हुजे मुल्क में त ॿी ॻाल्हि आहे। अदरवाइज़ जेका हुकूमत इन गवर्नमेंट हूंदी आहे उहा ॿिए दफ़े उनजो चांस हूंदो आहे त उहो सीटूं ओतिरो हासिलु न करे सघे। इहो मां त तव्हांखे इंटरनेशनल ट्रेंड ॿुधायां पियो, असांजे पाड़ेसियुनि मुल्क जा ट्रेंड ॿुधायां पियो। कांग्रेस ईंदी आहे, ॾिसो न हाणे हंग पार्लियामेंट ईंदी आहे, मुख़्तलिफ़ पार्टियूं नंढियूं नंढियूं पार्टियूं इंडिया में अचनि पियूं ऐं उन्हनि जो ट्रेंड इंडिया सॼी में वधियो आहे। नंढियूं नंढियूं पार्टियूं वधीक अचनि पियूं, हुननि जूं वधीक सीटूं ठहनि पियूं। असांखे हिन भेरे बि शायदि ईअं नज़र अचे पियो। माण्हुनि वटि छा खणी वेंदा, फंक्शनल बि 4.5 साल इक़्तिदार में रही आहे, पर हू 6 महीननि जी अपोज़िशन जा मज़ा वठंदा, 6 महीननि ते खेॾंदा। हू 4.5 साल हुननि छा कयो इहो शायदि न माण्हुनि खां पुछा कनि, न ई वरी हुननि खे ॿुधाईंदा बि सही। पर बहरहाल पीपल्स पार्टी जेका 5 साल हुकूमत में रही, हुनजे पोयां काफ़ी मामला आहिनि, काफ़ी शयूं आहिनि जेके हू खणी वेंदा आवाम वटि, ऐं छा ॾींदा उन्हनि खे, छा ॾींदा हाणे उम्मीदवार जॾहिं फाइनल थींदा त ख़बर पवंदी। मोहसिन साहिबु, इन ते मंज़ूर साहिबु ॻाल्हायूं था त हे अवाम खे हिननि छा ॾिनो आहे, छा खणी वेंदा ऐं कहिड़ी मोट वठंदा। वक़्तु थियो आहे हिन साई जो। नाज़रीन, असांजी ख़ुसूसी ट्रांसमिशन जारी आहे। वक़्तु थियो आहे हिन साई जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, पोल सेंटर में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मनोज साहिबु, ब्रेक खां अॻु में मोहसिन साहिब जा ॻाल्हि पे कई त ही छा खणी वेंदा ऐं अवाम मां कहिड़ी मोट जी तवक़ु रखनि था, छाकाणि त पीपल्स पार्टी पहिरियों भेरो 5 साल इक़्तिदार में रही आहे ऐं जॾहिं हीअ आम चूंडनि में वेंदा आहिनि, इक़्तिदारी पार्टी जेका इक़्तिदार में रहंदी आहे उनखां ई पुछाणो थींदो आहे। बाक़ी ॿियनि खां त ज़ाहिर ॻाल्हि आहे त नाला था हलनि, नारा था हलनि, नज़रिया था हलनि, मंशूर था हलनि पिया। उन्हनि जी केतिरी अहमियत आहे, पहिरियों असांखे उन सवाल जो जवाबु ॾियो ऐं उनखां पोइ इन ते अचो। अच्छा, हीअ तस्वीर जेका मोहसिन साहिबु ॻाल्हि कई त इहा बिल्कुलु थींदो आहे। दुनिया में ईअं थींदो आहे त किन किन मुल्कनि में, ख़ासि करे इंडिया में जेका मौजूदु जेका गवर्नमेंट आहे, इन खां अॻु में बि जेको आहे कांग्रेस जी हुकूमत आई, पर कांग्रेस उन जे लाइ डिलीवर कयो। इंडिया में हुननि कर्ज़नि जूं स्कीमूं शुरू कयूं, ख़ासि करे जेके गुरबत जा जेके सचियल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ हुननि वॾा प्रोजेक्ट शुरू कया ऐं उन्हनि डिलीवर कयो। नतीजे तौर ते माण्हुनि चयो त हीअ हुकूमत असांखे ॿियो दफ़ो बि खपे। मौजूदा पीपल्स पार्टी जेका 2-3 ॾींहं अॻु में ताईं मौजूदा हुई, उन पीपल्स पार्टीअ छा डिलीवर कयो आहे, यानी तव्हां इन में अंदाज़ो लॻायो त 5 सालनि दौरान एतिरी कानून साज़ी न थी आहे जेका 5 हफ़्तनि में थी आहे। ऐं उन्हनि सॼे हिननि में साईं काइम अली शाह बादशाह, उन जा स्पीकर, उन जा डिप्टी स्पीकर, उन जा वज़ीर, जेके बज़ाते ख़ुदि हींअर के 5 सालनि 10 सालनि जेको पाकिस्तान में नेचुरल सिस्टम ऑफ लाइफ आहे, उन में के 10 साल कंहिंजे लाइ बचनि था, कंहिंजे लाइ हूअं त मौत त सभु कंहिं इंसान जे मथां आहे, पर जेको हिकिड़ो अंदाज़ो जेको एस्टिमेट जेको लॻाइबो आहे, हाणे उन में हुननि जेके से पंहिंजे लाइ वेंदे वेंदे माण्हुनि जे लाइ कुझु बि कान करे विया, वेंदे वेंदे पंहिंजे लाइ मुरादूं रखी विया त बाबा असांखे हिन वक़्तु जेको आहे असां रिटायर थी वेंदासीं, पोइ बि असां जेको आहे हेतिरा असांखे अलाउंसिस खपनि, हेतिरा हिननि खे जेको आहे सिक्योरिटियूं खपनि, हेतिरा हिननि खे पेंशन खपनि, हेतिरियूं हिननि खे पघारूं खपनि। मूंखे ॿुधायो, कहिड़ो सिंध असेंबली जो मेंबर आहे, तव्हां MP हासिल ते वञी ॾिसो केतिरा हुते MP रहंदा आहिनि पाकिस्तान जे अंदरि, त मां सम्झां थो सिंध असेंबली जे अंदरि को बि MP नथो रहे। हिन जो मतिलबु आहे त सिंध असेंबलीअ जे मेंबरनि समूरनि खे पंहिंजा बंगला आहिनि। 90 जेको आहे 5% खां वधीक माण्हू जेके आहिनि सिंध असेंबली डिफेंस में था रहनि, उन्हनि खे पघारुनि जी ज़रूरत आहे या हिन मुल्क जे ग़रीब माण्हुनि खे ज़रूरत आहे। मां सम्झां थो जेकॾहिं पीपल्स पार्टी कुझु डिलीवर करे हा, गुज़िरियल इलेक्शन में तव्हांखे यादि हूंदो मोहतरमा जी शहादत खां 2-3 ॾींहं पोइ जेका पीपल्स पार्टी जी सेंट्रल कमेटी जी गॾिजाणी थी, उन में काफ लीग खे कातिल लीग चयो वियो, उहा तव्हां सां इक़्तिदार में गॾु रही। तव्हां परवेज़ मुशर्रफ जे लाइ चयो त इन बेनज़ीर जे क़त्ल जा पेरा एॾा ई था वञनि,
उनखे तव्हां जेको आहे सो रुख़सत बि कयो ऐं वरी तमामु वार्मली ॼण त वेलकम बि कयो आहे। मुशर्रफ खे जेका सिक्योरिटी मिली, मुशर्रफ खे जेका क्लीयरेंस मिली, मुशर्रफ जंहिंखे पीपल्स पार्टीअ जा अॻवान ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी पंहिंजे ट्विटर जे पैगाम में थी चवे त पाकिस्तान में मुशर्रफ मोटी आयो आहे ऐं असांखे मुशर्रफ जूं ज़मानतूं मंज़ूर थियूं आहिनि, असांखे इhtजाज आहे, अफ़सोस आहे। पर मुशर्रफ पाकिस्तान में आयो आहे, पीपल्स पार्टी जे कंहिं बि अॻवान उन जे लाइ को बयानु न ॾिनो त इहो जेको आहे सो बेनज़ीर जो क़ातिल आहे, या कंहिं बि अॻवान इहो इhtजाज न कयो। किथे बि हूअ पीपल्स पार्टी रोडनि ते इhtजाज कंदी आहे, उहा पीपल्स पार्टी काॾे वई जंहिं इहो इल्ज़ाम हयो त मुशर्रफ जेको आहे सो बेनज़ीर जो क़ातिल आहे। ऐं उन मुशर्रफ जे ख़िलाफ़ु पाकिस्तान सॼे में रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो बि इhtजाज न थियो आहे, हिकिड़ो मुज़ाहिरो न थियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल इलेक्शन में पीपल्स पार्टीअ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहादत जो जेको आहे सो नारो ॾेई वोट वरिता। हिन भेरे मोहतरमा जो जेको क़तलु आहे उहो ख़ुदि पीपल्स पार्टी खे ॻिची में माण्हुनि खां पुछंदा त तव्हां 5 सालनि जे अंदरि पंहिंजे शहीद क़ाइद जंहिंजे करे तव्हां सभु इक़्तिदार में वेठा आहियो, जंहिंजे करे सभु तव्हां जेके आहिनि से इक़्तिदार जा मज़ा माणी ऐं जेको आहे सो सघा मतारा थी पिया आहियो, तव्हां समूरनि खे जेको कुझु मिलियो बेनज़ीर जे सदके मिलियो ऐं उन बेनज़ीर जा क़ातिल बि तव्हां गिरफ़्तार न करे सघियो। गिरफ़्तार त न करे सघियो, पर बेनज़ीर जिन खे नॉमिनेट करे वई उन्हनि खे तव्हां डिप्टी प्राइम मिनिस्टर कयो, उन्हनि खे तव्हां प्रोटोकॉल ॾेई ॿाहिरि ॾिनो, उनखे तव्हां सिक्योरिटी ॾेई वापसि आंदो। तंहिंजे करे हिन इलेक्शन में जीअं मोहसिन चयो केतिरा नवां ट्रेंड हूंदा। हिकिड़ो ट्रेंड इहो बि हूंदो त माण्हू हिन भेरे जेको आहे सो अखर आॾो उभरी वाॻूं जीअं वरियाम, उहो साॻियो बेनज़ीर जो क़तलु जेको आहे, उहा बेनज़ीर जेका शहादत आहे, सा हिननि पीपल्स पार्टीअ जे जेके अॻवान सॾाइनि था उन्हनि खे उन्हनि वाॻूं वांगुरु वरी उन्हनि खे ॻिजीअ में पवंदी ऐं उन्हनि खां पुछंदी त आख़िरकार बेनज़ीर जा क़ातिल तव्हां छो न गिरफ़्तार कया। उन खां पोइ 5 सालनि दौरान पीपल्स पार्टीअ को बि मेगा प्रोजेक्ट शुरू न कयो। उन जे अगेंस्ट में पीपल्स पार्टी जे दौर में सिंध में मेगा डिज़ास्टर आया, मेगा तबाहियूं आयूं। ॿोॾि जी तबाही 2010 वारी, 2011 वारी बरसाती तबाही, उन खां पोइ जेको आहे सो लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस जी तबाही, उन खां पोइ आख़िर में वेंदे वेंदे ॿेटनि जी तबाही, उन खां पोइ अॼु 14 ॾींहं आहे त सर्विस स्ट्रक्चर जे ख़िलाफ़ु जेके सिंध सेक्रेटरीट जा मुलाज़िम एतिरो वॾो एहतजाज हुननि कॾहिं बि न कयो आहे जेतिरो हाणे पिया कनि। सभु माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु एहतजाज पिया कनि ऐं तव्हांजी पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में। तंहिंजे करे तव्हां रोज़ु ॾिसो टीवियुनि जा रोज़ु टिकर पढ़ो, ख़बरूं पढ़ो, अॼु पीपल्स पार्टी खे फलाणो छॾे वियो, अॼु फलाणे MNA छॾे वियो, अॼु फलाणो MNA काइड़जी वियो, अॼु फलाणो MNA चूंड इलेक्शन। उन्हनि जी मंज़ूर साहिबु इन ते ॻाल्हायूं था त उन्हनि जी कावड़ जा सबब कहिड़ा आहिनि, रुसण जा सबब कहिड़ा आहिनि, पर मोहसिन साहिब खां असां पुछूं, मोहसिन साहिबु बेनज़ीर साहिब जो क़तलु ऐं उनजा क़ातिल, इहो हिकिड़ो पहिरियों सुवालु हूंदो ऐं शायदि मुख्य सुवालु जेको सिंध जा माण्हू कंदा, जेके हिसास आहिनि भुटनि जी शहादतुनि ऐं क़यादतुनि जे बारे में, तमामु घणी उन सां मुहबत आहे, उन्हनि जी जज़्बाती रही आहे। उन सां गॾु ॿिया कहिड़ा कहिड़ा सुवाल आहिनि जेके माण्हुनि जे मन में हूंदा ऐं जेके हिन खां पुछी सघनि था तव्हां 5 सालनि में ही कयो ऐं ही न कयो। तस्वीर हिन में हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे। हीउ जेको सुवालु आहे त बेनज़ीर साहिबा जा क़ातिल छो न गिरफ़्तार थिया, इन खे अपोज़िशन त एक्सप्लॉइट कंदी, इन खे जेके मुख़ालिफ़ धुर जा माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, उहे हिन खे एक्सप्लॉइट कंदा ज़रूरु। इहो सुवालु पुछाईंदा त हिननि खां पुछो हिननि छो न गिरफ़्तार कया। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे, ज़ाती एनालिसिस आहे, आम माण्हू इहो किथे बि सुवालु न कंदो। मुश्किल मूंखे लॻे थो त आम माण्हू इन जे बुनियाद ते वोट ॾींदो त क़ातिल गिरफ़्तार थिया या न थिया। पुछाणो ज़रूरु थिए, पर हिन मुतहरिक मीडिया ऐं अदलिया जा फ़ैसिला जेके उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो सुजाग बणाए छॾियो आहे। आम माण्हू जेको पहिरियों उघाड़ो माण्हू आहे उहो सोचे थो। बहरहाल हिन दफ़े हिन छो जो हुननि जे लाइ वॾो मसइलो जेको आहे उहो मोहतरम बेनज़ीर भुट्टो जो क़तलु हुयो, शहादत हुई। इहो सवाल तस्वीर जी ॻाल्हि कयां पियो, इहो सवाल खणी जॾहिं वोट ॾियणु वोटर वेंदो पोलिंग बूथ में, उते सिर्फ़ु इन हिकिड़े सवाल ते वोट ॾींदो या न ॾींदो, मां इनखे ख़ुदि सवालु कयां थो, इनखे ख़ुदि क्वेश्चन कयां थो, इहो थींदो या न थींदो। माण्हू ॾिसो, हीअ असांजी सोसाइटी खे बि थोरो रियलिस्टिक थी असांखे सोचणो पवंदो। जज़्बात पंहिंजी जाइ ते आहिनि, सियासत पंहिंजी जाइ ते आहे, माण्हुनि जो प्रायोरिटीज़ ॿियूं आहिनि। मूंखे ॿुधायो, केरु माण्हू इहो सवालु कंदो आहे त मुंहिंजे इलाइक़े में अमन मान तव्हां तबाह बर्बादु करे छॾियो, असां किथे कारोबार करणु जहिड़ा न आहियूं, किथे वञणु जहिड़ा न आहियूं, जेके माण्हू अॻवा थिया, जेके माण्हू खे तकलीफ़ूं आयूं, जेके माण्हुनि सां पुलिस ज्यातियूं कयूं, जिन खे माण्हुनि सां पैसा वठी नौकरियूं ॾिनियूं वियूं, वरितियूं वियूं, इहे मामला माण्हू पुछंदा कोन। ख़ुदि जेको पढ़ियो लिखियो माण्हू आहे उहो शायदि ॿिया सवाल करे, जेको सिंध जो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, जेको बाशूर आहे, जंहिं नौकिरी बि आहे, वटि पैसा बि आहिनि, जंहिंजो घर हले थो, सभु कुझु आहे, थी सघे थो हुनजो सुवालु ॿियो हुजे। हुनजो सुवालु इहो हुजे, बाबा तव्हां लोकल गवर्नमेंट जो ॾिनो, तव्हां सिंध खे विराइण जी कोशिशि कई, तव्हां ॿेटनि खे विकिरो कयो, तव्हां ज़ुल्फ़िकार ठाहियो पिया, तव्हां अहिड़े क़िस्म जा काफ़ी मामला आहिनि जेको पढ़ियल लिखे माण्हू जो, आम वोटर जो सुवालु ॿियो हूंदो। जेको आम माण्हू आहे हिकिड़ो ॿियो, अञा हुनखां मिडिल क्लास लोअर आहे, जंहिंखे नौकरियूं न मिलियूं,
हुन ॾिठो त पैसनि ते जंहिं वटि लख हो, जंहिं वटि 2 लख हो, जंहिं वटि 4 लख हुआ, जंहिं वटि 5 लख हुआ, उहो त नौकरियूं वठी आयो। जिन वटि पैसा न हुआ उहो पढ़ियो लिखियो बि हो, उनजो सवाल डिफरेंट हूंदो। जिन माण्हुनि खे पुलिस तंग कयो, जिन माण्हुनि खे वॾेरे तंग कयो लोकली, जिन माण्हुनि खे ॿियनि शयुनि तंग कयो, उहो सवाल उहो उनजो क्राइटेरिया डिफरेंट हूंदो। तंहिंजे करे मां चवां थो हीउ सवाल, हीउ जज़्बाती नारो जेको आहे इहो केतिरो मैटर कंदो, इहो मां हिन खे अञा बि हाणे बि सवाल जी निशानी हिन ते ॾियां थो त माण्हू वञी कंहिं वॾेरे खे या पीपल्स पार्टी वारा पुछंदा त तव्हां वोट, तव्हां बीबी जा क़ातिल गिरफ़्तार न कया, तंहिंजे करे असां तव्हांखे वोट न ॾींदासीं या जेको बि हूंदो। ॾिसो हीअं मां ज़मीनी इलेक्शन जी तव्हां मिसाल वठो, जेतिरे बि ज़मीनी इलेक्शनूं थियूं आहिनि उते तव्हांखे इहो ट्रेंड नज़र आयो, कंहिं वञी वॾेरे कंहिं ॻोठ में वियो हुजे ज़मीनी इलेक्शन में उम्मीदवार पीपल्स पार्टी जो, उन खां इहो सवाल कयो हुजे? मूं अञा ताईं रिपोर्ट थींदे न ॾिठो आहे, मंज़ूर साहिबु शायदि ॾिठो हुजे हिन हवाले सां, पर इहो मूंखे मुश्किल लॻे थो। कनि सुठी ॻाल्हि आहे, ऐं जो इन खे बेस ठाहिनि था त सुठी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे ॾिसो हिन सॼे दौर में ॾिसी वरितो आहे माण्हुनि त हिते को बि उसूल ऐं नज़रियात जी हाणे सियासत कोन थी थिए। पीपल्स पार्टी नज़रियाती पॉलिसी शायदि कंहिं वक़्त में हूंदी हुई, हाणे मूंखे पीपल्स पार्टी हिकिड़े आम रवाजी जीअं क्यू लीग हूंदी आहे, जीअं नून लीग हूंदी आहे, जीअं ॿियूं पार्टियूं हूंदियूं आहिनि, फंक्शनल हूंदी आहे, जेका एस्टेब्लिशमेंट सां उसूलबाज़ी सौदेबाज़ी कंदी आहे, उहे सभु शयूं कंदियूं आहिनि। हीअ पार्टी बि उहो ई आहे, हिकिड़े इक़्तिदार जे लाइ उसूल ऐं नज़रे जी सियासत मोहसिन साहिब जी नथी थिए पई। छा ही कारोबार वहिंवार थी वियो आहे इक़्तिदारी जेका सियासत? मां रुॻो हिकिड़े लाइन में कंदुसि, मां चवंदो त मूंखे मोहसिन जे राय जे लाइ एतिराम आहे। पीपल्स पार्टीअ सदाईं सेंटिमेंटल पॉलिटिक्स कई आहे। बेनज़ीर ख़ुदि सेंटिमेंटल पॉलिटिक्स कंदी, सेंटिमेंट्स खे ॾींदी। बेनज़ीर कॾहिं बि इहो कोन्हे चयो त मां रोड ठाराईंदसि। हा ईअं चवंदी बेनज़ीर आएगी रोज़गार लाएगी, पर ॾिसो गुज़िरियल इलेक्शन खां वठी करे हिन वक़्त ताईं जेतिरे तव्हां ॿी ॻाल्हि खे छॾियो, तव्हां सॼी सुंजा पेना फ्लैक्स वञी पढ़ो, शहीद तोरे हीअं कंदासीं, शहीद तुंहिंजे लाइ हीअं कंदासीं। हाणे पीपल्स पार्टीअ बज़ाति ख़ुदि इहो ट्रेंड विधो आहे त हुन सेंटिमेंट ते खेॾियो आहे, ऐं पीपल्स पार्टीअ खे उहो पंहिंजो पैदा कयल सेंटिमेंट बिल्कुलु ईअं ॻिची में पवंदो जीअं भुटे साहिब खे पंहिंजा केतिरा कानून ॻिची में पिया। कंहिंखे हिन इलेक्शन में छा छा ॻिची में पवंदो? मंज़ूर साहिबु हिकिड़ो इशारो थियो आहे ब्रेक जो, वरी असीं तफ़सीली हिन ते ॻाल्हायूं था। नाज़रीन, असांजी इलेक्शन बाबति ख़ुसूसी नशरियात जारी आहे। वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, उन खां पोइ असीं वरी हाज़िर थींदासीं। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, इलेक्शन जी ख़ुसूसी नशरियात में हिकु भेरो ॿीहर भली कार। मनोज साहिबु, न्यूज़ ब्रेक खां अॻु में ॻाल्हि पई हली त माण्हुनि खे अहिड़ा नारा ॾिना वेंदा आहिनि, जज़्बाती कयो वेंदो आहे, वोट जे लाइ ध्यानु छिकरायो वेंदो आहे, क़ाइल कयो वेंदो आहे, माज़ी में जेको ट्रेंड रहियो आहे। हिन दफ़े तव्हां छा था सम्झो त वोट पार्टियुनि खे माण्हू ॾींदा या उहे माण्हू जेके पंहिंजो उते मक़ामी तौर ते असरु रसूख़ था रखनि, या माण्हू किरदार खे ॾिसंदा, कम खे ॾिसंदा, नज़रनि खे ॾिसंदा, लीडरशिप खे ॾिसंदा? वोट जो ट्रेंड छा हूंदो हिन इलेक्शन में? मोहसिन तस्वीर मोहसिन साहिबु जेका ॻाल्हि कई करो, उहो बि वन ऑफ द फैक्टर आहे, पर ज़रूरी न आहे त वोटनि जो ट्रेंड पीपल्स पार्टी सेट करे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां एजेंडा पाण न कंदा आहियो, पर तव्हां ते एजेंडा मड़ी वेंदी आहे। मिसाल तौरु जेकॾहिं पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ इन मैदान, इन स्लोगन सां मैदान में अचनि था त बाबा हीअ त उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजे क़ाइद खे बि कोन बचायो, जिन पंहिंजे क़ाइद जो खून बि लोढ़े छॾियो। जेकॾहिं मुखालिफ़ इहो अची चवनि त असां जॾहिं इक़्तिदार में ईंदासीं त असां अची बेनज़ीर जा क़ातिल गिरफ़्तार कंदासीं, त यकीनन पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवारनि खे बि उन्हनि सुवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। यानी भली पीपल्स पार्टी, पर मूंखे ॿुधायो त आख़िरकार इन्हनि समूरनि सुवालनि जा पीपीअ जे अॻुवाणनि वटि कहिड़ा जेके हंसे जवाब आहिनि। मिसाल तौरु सभिनी खां अॻु में त इहो सुवालु आहे त हीअ पीपल्स पार्टी जी इलेक्शन कैंपेन हलाईंदो केरु? ज़रदारी साहिब जो फर्ज़ंद जेको आहे, उहो जेको मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको आहे सो उहो मुल्क खां ॿाहिरि आहे, उहो हुन में शरीक थी सघंदो या न सघंदो? ॿी जेकॾहिं उन खां सवाइ ॿी जेका क़यादत आहे उहा कहिड़ी आहे? क़ाइम अली शाह वटि जेके आहिनि, क़ाइम अली शाह सॼी सिंध में जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि जो 25% खणी वियो आहे ख़ैरपुर में, ऐं ख़ैरपुर में प्रोग्राम छा हलिया आहिनि उन्हनि जी तव्हां वञी हालति ॾिसो त उन्हनि जी ख़ैरपुर में हालति छा थी आहे। नतीजो इहो निकितो आहे त ख़ैरपुर में ॼणा जेके आहिनि से हर महल में माण्हू थी बीठो आहे त मां क़ाइम अली शाह जो मुक़ाबिलो कंदुसि। सिंध में नीलम खदड़े बि फार्म भरायो, नीलम खदड़े, अच्छा सिंध में तव्हांजो सीनियर मिनिस्टर जेको पार्लियामानी लीडर हो, उन दादू जेको सिंध जो तपंदड़ शहर आहे, जेको सिंध जो वियतनाम सरबो आहे, जेको सदाईं पीपल्स पार्टीअ खे वोट ॾींदो हो, उन दादू जो शहर एतिरो ततल आहे जो पीर साहिबु जेको आहे सो चए थो त मां इलेक्शन कोन विढ़ंदुसि, हाणे मूं जेको कयो आहे उनजो कीतो जेको आहे सो मुंहिंजो पुटु लोड़ींदो।
नतीजे तौर ते थींदो मां न लड़ंदुसि, मुंहिंजो पुटु लड़ंदो। हाणे पार्लियामेंट लीडर बि वियो, हाणे अचूं था तव्हांजो इंफॉर्मेशन जो जेको मिनिस्टर आहे शर्जील मेमन साहिबु, उहो पंहिंजे तक ते नथो बीहे, छो त उनखे ख़बर आहे त थर में मूंखे वोट कोन मिलंदो। पंहिंजो तक थर बि हो बि कोन, पंहिंजो तक त को बि कोन्हे हुनजो। दिलचस्प सूरत हाल आहे त धारिया माना इहो स्लोगन पियो हले त मक़ामी माण्हू जेके आहिनि एहतिजाज बि कनि पिया, जीअं पन्ने आकल में एहतिजाज पिया हलनि, हेॾे वार नसीराबाद में तव्हां एहतिजाज ॾिठा त असांखे मक़ामी उम्मीदवार ॾियो। वरी बि हिन दफ़े पीपल्स पार्टी प्रैक्टिस साॻी कई आहे उन साॻियुनि तकनि में, या नवां माण्हू अञा वरी ॿियनि तकनि में इम्पोर्टेड कया विया आहिनि, त इहा सूरत हाल तव्हां कीअं था ॾिसो? अच्छा तस्वीर मां बिल्कुलु इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त पर उन्हनि जो तइदादु सिंध में 5 या 10 सैकड़ो आहे जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि। जीअं सदाईं जेको आहे सो टंडे बाग़ी जे तक ते सदाईं ॿाहिरियों माण्हू ईंदो आहे, कॾहिं साईं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ॿाहिरियों, साईं तव्हांजो जेको आहे सो हसनैन मिर्ज़ा ॿाहिरियों, उन खां अॻु में जेको आहे सो कंहिं दौर में पीर सदरुद्दीन शाह खे उतां ॾियाम सादिक के दौर में चूंडण जी कोशिशि कई वई। शर्जील मेमन साहिबु आहे, उहो जेको आहे सो ॼाओ टंडे जाम में मां सम्झां थो वॾो हैदराबाद में थियो रहे, कराची में थो, हू अॼुकल्ह जेको आहे सो मैं मंझि किथे ॾांवां, मैं कहिड़े पासे जावां वांगुरु पंहिंजो तक ॻोल्हण जी कोशिशि में आहे त मां आख़िरकार पंहिंजो डोमिसाइल या पंहिंजो तइल्लुक़ु या पंहिंजी वाबस्तगी ॿुधूं था त टंडे जाम वारो तक उनखे था ॾियनि। हाणे मां चवणु छा थो चाहियां त पीपल्स पार्टी जो सिंध में को बि अहिड़ो माण्हू कोन्हे को जेको जंहिंखे तव्हां चई सघो त उहो मुख़्तलिफ़ जेके इलेक्शन कैंपेन जा जलसा हूंदा उन्हनि जी सदारत कंदो, उन में सदारती तक़रीर कंदो, उन में माण्हुनि खे मुतासिर करण जी, माण्हुनि खे मुतवजह करण जी ऐं माण्हुनि खे गुज़िरियल 5 सालनि जे पीपल्स पार्टी जे कारकर्दगीअ जो फ़लसफ़ो सम्झाइण जी कोशिशि कंदो, अहिड़ो हुननि वटि को भॻवानु कोन्हे को। हिननि में रुपए में जेको आहे सो आनक जेका या बाना हो ख़ुर्शीद शाह, उहो बि जेको आहे सो सखर में हुननि खे चए थो त बाबा टिकेटूं जेके ॾियो। हाणे छा आहे त पीपल्स ख़ुदा नहीं तो पत्थर की मूरतें बहुत मोहतरमा जी शहादत खां पोइ पीपल्स पार्टीअ जी जेका जागीर रही उन जूं कुंडूं, उन जा पासा, उन जा टुकड़ा, उन जा जेके आहिनि सी धड़ ऐं मुंडियूं सभु को पाण ॾे करण जी कोशिशि पियो करे। आगा सिराज थो चए त पीपल्स पार्टी में मुंहिंजो हिसो आहे, ख़ुर्शीद छा चयो त मुंहिंजो हिसो आहे, ज़रदारी जेके नवाब शाह वारा आहिनि सीधा चवनि त असांखे हिसो ॾियो। वरी नओं टपी साहब अची वियो आहे वरी मैदान ते, जेको वजूद ई कोन, उहो जे माण्हुनि नालो ई न ॿुधो, अॼुकल्ह सरगरम आहे उहो वरी ईअं आहे न, जीअं तव्हां हिकिड़ो इश्तिहार पढ़ियो हूंदो त हबीब बैंक सबका बैंक मेरा बैंक, त हिकिड़ो नंढो ॿारु चवंदो आहे त मेला बि तो है। हाणे हे जेको टपी साहिबु आहे उहो त चए थो बाबा पीपल्स पार्टी तव्हां समूरनि जी हुई पर मुंहिंजी बि आहे। टपीअ जो मुज़फ़र टपी अलाए छा नालो, अवेस मुज़फ़र टपी, असां कॾहिं नालो न ॿुधो, असां कॾहिं उनजो, असां त छा पीपल्स पार्टी जा माण्हू चवनि था त असां बि कॾहिं नालो न ॿुधो। हीअ पीपल्स पार्टी में ओचितियूं जेके नज़ूलियूं पियूं थियनि, ओतिरा जेके जेके इंकिशाफ़ पिया थियनि, ओचितियूं जेके पीपल्स पार्टीअ ते मथां जेके नवाज़िशूं पियूं थियनि, किथां किथां था माण्हू अचनि। मां सम्झां थो माण्हू जेको आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको क़त्लु हूंदो उनखे पीपल्स पार्टी त न खणंदी, पर पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ खणंदा ऐं मोहतरमा जो खून अखर आॾो उभरी वागूं जीअं विढ़ियाम या वागूं जीअं वरियाम, इहे मोहतरमा जो खून जेको आहे हिननि जे गिचे में पवंदो। हिननि खे ईंदड़ इलेक्शन में सभिनी खां वॾो जेको सुवाल जंहिंजो हिननि खे जवाबु ॾियणो आहे उहो मोहतरमा जी शहादत जो आहे। मोहसिन साहब, धारिया जेके मुख़्तलिफ़ तकनि में हाणे फार्म बि भराया अथऊं, उन्हनि खे टिकेटूं बि ॾिनियूं आहिनि, ख़ासि करे पीपल्स पार्टीअ में उहा अक्सरियत आहे ऐं अहिड़नि फ़ैसिलनि जी। अॻे ईअं थींदो हो त माण्हू अखियूं ॿूटे भुटनि खे वोट ॾींदा हुआ, भुटनि जूं शहादतूं, भुटनि जूं क़यादतूं, भुटनि जूं क़ुर्बानियूं जेके आहिनि माण्हू उहे ॾींदा ॾिसंदा कोन हुआ त अहिड़ो घोटकी वारो जेको आहे सो सैफुल्ला धारे जो पने आकल ऐं बीठो आहे, पर उहो पीपल्स पार्टी खे ॾिसंदा, झंडा ॾिसंदा, उहे नज़रिया ॾिसंदा। हिन दफ़े इहा सूरत हाल कीअं हूंदी? मक़ामी जिथे किथे जुलूस आहिनि, जिथे किथे नारा आहिनि, जिथे किथे बग़ावत थी नज़र अचे त भई असांखे पंहिंजो उम्मीदवार ॾियो। तस्वीर इलेक्शन्स में इहा तोड़ फोड़ पार्टियुनि में थींदी आहे ऐं वॾनि पार्टियुनि में ख़ासि तौर ते थींदी आहे। मूंखे टिकट न मिली, मूंखे छो न मिली, मां आज़ादु थो बीहां, मूंखे छो न मिली, मां होॾे वञा थो, मां हुन ग्रुप सां वञा थो। हीअ के जेके वॾेरा आहिनि जेके सिंध में टिकटनि जी विरासत जे लाइ टिकटनि जे इंतज़ार में हूंदा आहिनि, हीअ तव्हां छा था सम्झो को नज़रियाती तौर ते पार्टी सां गॾु हूंदा आहिनि। हीअ हिननि जा पंहिंजा मुफ़ाद हूंदा आहिनि, हिकिड़ी ऑपरचुनिस्ट क़िस्म जो क्लास आहे। हीअ पंहिंजा पंहिंजा बेनिफिट्स आहिनि, पंहिंजा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि। को ज़मीन जो टुकर, को 500 एराज़ी, को सरकार खां वरिती, को हीअ ठेको वरितो, को हू कमु वरितो, को 400 नौकरियूं वरितियूं। अहिड़े क़िस्म जा हुननि जा बेनिफिट्स हूंदा आहिनि, उहे उन्हनि खे जिथे थींदा नज़र ईंदा उहो उते हलाए वेंदा। नज़रियात मज़रियात कुझु कोन्हे को। धारियुनि जो जेसिताईं मामिलो आहे, धारियुनि जी डेफिनेशन आहे हिकिड़ी। मां इन जेका असां सवेर बि ॻाल्हि कईसीं मंज़ूर सां, त हीअ जेके शर्जील मेमण, पोइ टपी ऐं पोइ ॿिया हिकिड़ा मखदूम जमील जमा, वरी थर में वञे पियो, वरी मखदूम शाह महमूद कुरैशी अलाए किथां निकितो आहे, उहो वञी उमरकोट वञे पियो। छा माण्हू छा एॾा बेवकूफ़ आहिनि छा?
सिंध जा माण्हू हाणे एॾा बेवकूफ़ न आहिनि रहिया। ॿाहिरि जी हिकिड़ी इहा ई ॻाल्हि आहे त सिंध जा माण्हू इहा ॻाल्हि ॿुधण था चाहिनि त आख़िर हिन वक़्तु जेका इलेक्शन थी रही आहे थींदी त उन में इहे माण्हू वरी साॻा खटे सघंदा। ॾिसो हिकिड़ी डिफरेंट थींदी। मां चवां पियो हाणे माण्हुनि जो पुछाइण जो अमल तेज़ थियो आहे। गुज़िरियल इलेक्शन जी भेट में उनखां गुज़िरियल इलेक्शन मुख़्तलिफ़ हो, हीउ अञा मुख़्तलिफ़ थींदो। हिन में पुछाइण जा जेके सवाल आहिनि, जेको सवालनामो वोटर वटि आहे उनजी लिस्ट डिघी आहे। उहो सवालनामे में जिन जिन सवालनि ते टिक थींदो वेंदो ख़बर पवंदी हिन जा जवाब, उहे जवाब हिननि वटि न आहिनि। सभिनि 100% मार्कूं हाणे जेको उम्मीदवार आहे उहो न खणंदो। हाणे उम्मीदवार खणंदो 15% 20% मार्कूं, पास मार्कूं खणे त वॾी ॻाल्हि थी वेंदी। उहो ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी इक़्तिदार में हुई, उहो सवालनामो उन्हनि जे लाइ आहे। हाणे जेका धारे वारी डेफिनेशन आहे उनमें मां वरी हिनखे ॿी डेफिनेशन में उनखे रखंदो आहियां। तशरीह हुनजी जेका आहे धारे जी तशरीह छा आहे? जोई जो ग़ुलाम शाह जिलानी या अहिड़ा कई उम्मीदवार मां तव्हांखे सिंध में ॾेखारियां जेके तक में करे नज़र न आया। माण्हुनि मुज़ाहिरा कया, माण्हुनि उन्हनि जे लाइ बयानु कढिया, माण्हुनि शायदि को FIR बि कटायूं, माण्हुनि चयो आहे असांखे ॻोल्हे ॾियो असांजो उम्मीदवार। छा उहे धारिया तव्हां नथा सम्झो? उहे धारिया आहिनि। कराची में बंगलनि में वेठा आहिनि। हिते मां तव्हांखे कई अहिड़ा उम्मीदवार क़ौमी असेंबली जा मेंबर ऐं सूबाई असेंबली जा। गनी टालपुर जेको हाणे पीपल्स पार्टी छॾे होॾे हलियो वियो आहे, हाणे मीरपुर ख़ासि में इलेक्शन थो विढ़े, उहो कॾहिं तक में तव्हांखे नज़र आयो? त धारियो उहो बि आहे। धारियो गनी टालपुर बि हो जाम शोरे वारनि जे माण्हुनि जे लाइ। हाणे उहो ग़ाइबु आहे। मुंहिंजी नज़र में जेको उम्मीदवार ग़ाइबु आहे उहो धारियो आहे। हीअ त अञा ॿाहिरि जा थिया, अञा तक सां तालुक़ ई कॾहिं बि कोन रहियो आहे। या को मुंहिंजी पैदाइश कराची जी आहे, मां चवां त मां कराची में इलेक्शन विढ़ी बसि अलाए छा करे सघंदुसि, न थी सघंदो। मुंहिंजो तालुक़ु दादू सां आहे। मां दादू में हाणे वञा, मूंखे 17-18 साल इस्लामाबाद में थी विया आहिनि, पर मां हाणे ॿाहिरि जो माण्हू आहियां। कुझु बि थी वञे ज़रूरु अबाणो तक उहो आहे। तंहिंजे करे धारियो जेको धारियो आहे न साईं, मुंहिंजी डेफिनेशन धारे जी इहा आहे त धारियो उहो आहे जेको तक में करे वियो न। मुंहिंजे ख़्याल में वोटर खे हाणे उनखे बि धारियो करार ॾेई छॾणु घुरिजे। तक में वेहे केरु, तक में माण्हुनि जा मसइला ॿुधे, हर जुमे ते छंछर ते आचर ते माण्हू वेहे, उहो जेको वेठो हूंदो, मुंहिंजे ख़्याल में उहो बि हिकिड़ी तशरीह ऐं सवालनामे जो हिकिड़ो सवाल उहो बि हूंदो। मनु साहब, माण्हुनि जे वोट ते इक़्तिदार में अचनि था ऐं माण्हुनि खां परे थी था वञनि पिया। शाज़िया ख़ुश्क जो हिकिड़ो गीत आहे मशहूरु, त सालनि खां पोइ हेल हला मस मस थियो आहे मेल हला। केतिरा ई अहिड़ा उम्मीदवार हाणे इलेक्शन में आहिनि, अचनि पिया, जेके अॻूणी हुकूमत में रहिया आहिनि, चूंडियल हुया, माण्हुनि चूंडियो, पंहिंजे तकनि में उन्हनि जो मुंहुं न ॾिठो 5-5 साल जेके आहिनि। हाणे इहो जेको आहे रोज़ानो जे रिपीटेशन जेका थिए थी माण्हुनि जी जेका या उम्मीदवारनि जी, त आख़िर इन में तव्हां तब्दीली कीअं था ॾिसो? तस्वीर जी जेका ॻाल्हि कई मोहसिन तमामु सुठी आहे। मां सम्झां थो त जेका धारी जी जेका एक्सप्लेनेशन आहे उन में हुन थोरो वाधारो कयो आहे त जेके पंहिंजे तकनि में नथा अचनि उहे बि धारिया आहिनि। हाणे मिसाल तौरु ग़ुलाम शाह जिलानी जॾहिं जोही ॿुॾी पिए त कोन हुयो, जोहीअ जे उस्तादनि, अदीबनि, शाइरनि, डॉक्टरनि, इन्हनि समूरनि गॾिजी करे जोहीअ खे बचायो। हाणे जोही ॿुॾी पिए, ग़ुलाम शाह न हो। हाणे जोहीअ जे माण्हुनि खे घुरिजे त साईं ग़ुलाम शाह खे सुकीअ में ॿोड़नि, ऐं सुकीअ में ॿोड़ण जो तरीक़ो इहो आहे त हुनखे वोट जे ज़रिए ॿोड़े। ख़ैरपुर नाथन शाह में जेको हुयो तव्हांजो आहे, जेको आहे सो हुयो लगारी आउट करे छॾियऊंसि। इमरान जेको आहे सो ओवर स्मार्ट थियण जी कोशिशि कंदो हो, उहो कॾहिं बि न आयो। नतीजे तौर ते ख़ैरपुर नाथन शाह जो सुहिणो ऐं सताबो ऐं सुखियो शहर जेको आहे सो ॿुॾी वियो। साॻे तरीक़े सां तव्हांजो मुजद्दिद इसरान साहब आहे, जंहिंजे लाइ 3 ॾींहं ताईं मुज़ाहिरा पिया थियनि ऐं माण्हुनि लालू रैंक ऐं वॻड़नि में FIR कटाइण जे लाइ उतां जा माण्हू थाणे ते विया त बाबा असांखे ॻोल्हे ॾियो, असांजो उम्मीदवार अज़ीज़ जतोई आहे तव्हांजे तक जो, उन गुलाम सरवर थियल आहे अज़ीज़ जतोई साहिब नसीराबाद ऐं डोकरी वारा। वरी साईं नईम खरल साहब आहे, जंहिंजे लाइ माण्हुनि गंबट में इन्हनि शहरनि नंढनि में जुलूस कढिया त बाबा हीउ असांजो तको काॾे वियो। ईअं बि आहे त सिंध में हिकिड़ा अहिड़ा बदनसीब मां चवंदुसि, छाजे करे? छो तो नवाब गनी टालपुर जेको आहे सो आहे जेम्साबाद जो, रहे हैदराबाद में बीहंदो, इन खां जेको आहे सो थाणे बुला खान खां। थाणे बुला खान जे माण्हुनि सां बज़ाद ख़ुदि एतिरो ज़ुल्म आहे जो उन ते हिकिड़ी अलॻि क़िस्म जी हिकिड़ी विहक ऐं बहस जी ज़रूरत आहे। त ईअं छो थो थिए त थाणे बुला खान जो अवाम ॼण त हिकिड़े पथर जे दौर जी उहा औरत हुजे जंहिंखे तव्हां जेको बि मुड़ुसु ॾियणु चाहे उनखे तव्हां ॾेई छॾियो। इहा सिंध जे माण्हुनि सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ तकनि में थींदी रही आहे। बदीन में छा उम्मीदवार कोन्हनि के? छाजे लाइ डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं उनजो पुटु वञी था उते बीहनि। बदीन में तमामु हिकिड़ा होशियार माण्हू आहिनि, डॉक्टर सिकंदर मंदरवा तमामु वॾो लंडेड ऐं पीपल्स पार्टी जा ई आहे। पीपल्स पार्टी उतां जे मक़ामी माण्हू खे डॉक्टर खलील भुरगड़ी आहे, मुनीर भुरगड़ी वारा आहिनि, उहे तमामु उतां जा हिकिड़ा, उन्हनि जो पीउ अब्दुल करीम भुरगड़ी जेको हूंदो सो तमामु उतां जो पीपल्स पार्टी, उनखे कॾहिं टिकट न मिली। इहो जेको ट्रेंड आहे त माण्हू कुझु बि कोन्हनि के, वोटर कुझु बि कोन्हनि के, पार्टी कुझु बि कान्हे का, पार्टी जो सरबराह या पार्टी जो सूबाई सदर चाहींदो त पंहिंजे पुट खे, पंहिंजे धीउ खे। हाणे त पीपल्स पार्टीअ जे
केतिरनि अॻुवाणनि जा एतिरा पुट थी विया आहिनि जो तक घटि थी विया आहिनि। हालांकि पॉपुलेशन वधे पई, कॉन्स्टिट्यूंसी वधनि पियूं, पर साईं जन जे पुटनि जो ऐं धीअरुनि जो तइदादु एतिरो पियो वधे जो तक नंढड़ा थी पिया आहिनि। कायम अली शाह साहिबु पाण बि MP आहे, संदसि धीउ बि जेका असां MNA आहे। मां सम्झां थो त साईं जो खे जेके आहिनि से औलाद अलाह जी फज़ल सां हुनखे जाम आहे। जेकर ख़ैरपुर सॼीअ में जेकॾहिं साईं पंहिंजा पुट ऐं धीअरूं बीहारे त बि शायदि हाणे साईं वसाण साहिबु माशाल्लाह घणा थी विया आहिनि। नंढो वसाण साईं, वॾो वसाण वरी हिकिड़ो वसाण साहिबु आहे जेको पंहिंजा फ़ोटू ताजनि वारा थो छपराए। अलाए ताज बि पाण थो जेको आहे सो ठाराए हुननि खे ॾिए त हे मूंखे महिरबानी करे सुभाणे पाइजो। ऐं उहो फ़ोटू पाण साहिबु खयूं, चए थो त हीअ जेको आहे सो फ़ोटू हाणे मुंहिंजे इलेक्शन में लॻणु खपे। मां थो चवां त इहा जेका माण्हुनि जीअं हिकिड़ो अॻुवाण हुयो कामरेड, रंग जो दॿो पाण सां गॾु खयूं चैकिंग कराईंदो रहंदो सॼी सिंध में। न पाण कंदो वधंदो साॻे तरीक़े। हाणे इहे क़िस्म जा जेके तस्वीर ट्रेंड आहिनि, हाणे सिंध जे माण्हुनि सां इहा जेका शऊरी मज़ाक़ आहे, सिंध जे माण्हुनि जे जेका शऊर जी जेका तौहीन आहे, इहा ख़तमु थियणु खपे। हींअर सिविल शऊर सोसाइटी सां मज़ाक़ बंदि थियणु खपे, शऊर जी तौहीन ऐं इंसानियत जी तज़ील बंदि थियणु खपे। हिन इलेक्शन में इहो तयन थियणु खपे। इन ते असां मोटी था अचूं। हिन वक़्तु थियो आहे नंढी साही जो। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे। वक़्तु थियो आहे नंढी साही जो। असां सां गॾु रहिजो।